घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी पुलिस खे ॾींहुं ॾिठे जो चोरनि जी सलामी म्युनिसिपल मोबाइल मार्केट मां नामालूम चोर आसानी सां ताला तोड़े मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जा CCTV फुटेज बि अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। वाक़े जी A सेक्शन थाणे ते नामालूम जवाबदारनि मथां NC बि दाख़िल कई वई आहे। होॾा वाक़े बाद मोटरसाइकिल जे मालिक म्युनिसिपल मोबाइल मार्केट जे सीनियर वाइस प्रेसिडेंट एहसानुल हक भट्टी मीडिया खे मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो आहे त सुबुह जो अटकल 8:52 ते घर हेठियां बीठल CD मोटरसाइकिल मॉडल नंबर 2016 नामालूम चोर सरेआम ताला तोड़े काए फरार थी विया आहिनि, जंहिंजो इतला A सेक्शन थाणे ते बि ॾिनो वियो आहे। पर हिन महिल ताईं घोटकी पुलिस मोटरसाइकिल वापसि कराइण में मुकमल तौर नाकाम बणियल आहे। मुतासिर एहसानुल हक भट्टी SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराए साणुसि इंसाफ कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।